कराची का ख़बर शेयर कंदालूं अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं केतिरियूं ई क्लिनिकूं सील कयूं वियूं आहिनि। अताई डॉक्टर फ़रार थी विया आहिनि। सिंध हेल्थ केयर कमीशन तरफ़ां अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ गुलिस्तान जौहर ब्लॉक 9 में वॾे पैमाने ते कार्रवाइयूं कयूं वियूं आहिनि। हेल्थ केयर कमीशन जे असिस्टेंट डायरेक्टर मोइज़ कुरैशी जी अॻवानी में टीम छापा हया आहिनि। कार्रवाई दौरान भेटाईआबाद, धणीबख्श ॻोठ, बख्तावर ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में छापा हया विया आहिनि। हलंदड़ गैर क़ानूनी क्लिनिकूं बंदि कयूं वियूं आहिनि जिते बिना लाइसेंस इलाज जारी हुअण जा शिकायतूं हुयूं। मोइज़ कुरैशी जो इहो चवणु आहे, अवाम जी सिहत सां खेॾणु कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। असिस्टेंट डायरेक्टर मोइज़ कुरैशी जो इहो चवणु आहे, ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़ ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खंया वेंदा। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन, इहा ख़बर असां शेयर कंदालूं। कराची खां अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वियूं आहिनि। केतिरियूं ई क्लिनिकूं सील कयूं वियूं आहिनि। अताई डॉक्टर फ़रार थी विया आहिनि। सिंध हेल्थ केयर कमीशन तरफ़ां अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ गुलिस्तान जौहर ब्लॉक 9 में वॾे पैमाने ते कार्रवाइयूं कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। शाहिद कोराई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शाहिद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, सिंध हेल्थ केयर कमीशन तरफ़ां अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ गुलिस्तान जौहर ब्लॉक 9 में वॾे पैमाने ते जेको आहे सो ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन जो ॿुधंदे ई काफ़ी डॉक्टर जेके क्लिनिक छॾे फ़रार थी विया। जॾहिं त हेल्थ केयर कमीशन जी जेका टीम हुई उन में असिस्टेंट डायरेक्टर हुयो मुईज़ कुरैशी जेको उन टीम जी अॻवानी करे रहियो। उन भेटाईआबाद, धणीबख्श ॻोठ, बख्तावर समेत ॿियनि इलाइक़नि में जेके खुलियल जेके अताई डॉक्टरनि जो जेके क्लिनिकूं हुयूं उन्हनि खे चेक करे उनखे सील कयो वियो आहे। 6 क्लिनिकूं हिन वक़्त ताईं जेके आहिनि सो उहे उन्हनि खे मुकमल तौरु सील कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस पिणु उन्हनि सां काफ़ी हेल्थ केयर कमीशन जी टीम खे जेको आहे सो ॾिसंदे काफ़ी डॉक्टर जेके हुया, जेके अताई डॉक्टर हुया, उहे फ़रार थी विया ऐं गुम थी विया। उहे हुननि जूं जेके क्लिनिकूं हुयूं उहे सील कयूं वियूं आहिनि। जॾहिं त डिप्टी डायरेक्टर मुईज़ मूंसां ॻाल्हाईंदे चयो आहे त अताई डॉक्टरनि बाबति तमामु घणियूं जेके आहिनि सो शिकायतूं हुयूं, जंहिं सबबु हीउ ऑपरेशन कयो आहे। ऐं अताई डॉक्टरनि खे जेको आहे सो कंहिं बि सूरत में क्लिनिकूं हलाइण न ॾिनियूं वेंदियूं, छो त इंसानी ज़िंदगी जेके आहिनि सो उहे तमामु जेके आहिनि सो क़ीमती आहिनि। उन सां खेॾणु हिननि डॉक्टरनि खे न ॾिनो वेंदो। जॾहिं त ज़ाब्तनि जी जेकॾहिं कंहिं बि डॉक्टर भञकड़ी कई आहे त उन्हनि सील थियल ताला जेके तोड़िया त उन्हनि ख़िलाफ़ अञा वधीक जेका आहे सो उहा क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त असिस्टेंट डायरेक्टर मोइज़ कुरैशी जो चवणु ईंदड़ कुझु ॾींहंनि में जेको आहे सो ॿीहर हिननि मथां जेको आहे सो ऑपरेशन कयो वेंदो, जीअं इन्हनि जूं जेके क्लिनिकूं आहिनि उहे मुकमल तौरु सील हुजनि। शाहिद, महिरबानी आगाह करण लाइ।